हज़रत मौलाना शहीद मरहूम मकसूर मौलाना अब्दुल रज़्ज़ाक़ मेको साहब रहमतुल्लाह अलैह के याद कर फरमाईंदा हर साल असांजो बाबो साईं असांजो वाल मोहतरम रहमतुल्लाह अलैह इस्माइल साहब जो शुक्रियो था अदा कयो जो उन पंहिंजे मिशन के पंहिंजे तरीक़े के अल्हम्दुलिल्लाह ताज़े करण जे लाइ उन्हनि जे औलाद खे दावत ॾियनि था। गुज़िरियल साल इन जलसे में अचण वारो असांजो बिरादर हज़रत मौलाना रईसुल वाइज़ीन जो फर्ज़ंद शीरीन ज़ुबान फ़सीहुल लिसान मिठड़े आवाज़ जो मालिक मौलाना मोहम्मद इब्राहिम साहब अल्लाह से उनकी आवाज़ के अञा मज़ीद बरकत अता फरमाए। अल्लाह से उनकी उम्र में सेहत में अमलन सालिहन में मज़ीद बरकत अता फरमाए। हिन साल असांखे अल्हम्दुलिल्लाह अल्लाह से अवांजी ज़ियारत नसीब फरमायो। असांखे भी अल्लाह से मांखे भी अवांजा दीदार नसीब फरमाया। दुआ था करूं अल्लाह से सभिनि जो अचण वेहण ॿुधण ॿुधाइण ये इंतज़ाम पंहिंजे बारगाह में अल्लाह से शरफ़ ॾाढा चओ आमीन। दुनिया फ़ानिया अॼु सुभाणे असां बि हलिया वेंदासीं पर महिरबानी करे आख़िरत जी तयारी कयो। महिरबानी करे क़ब्र जो फ़िक्र कयो। मेहरबानी करे क़यामत जो फ़िक्र कयो। कुरान शरीफ में अल्लाह ताला फरमायो फरमाए कुल्लु मन अलैहा फ़ान व यबक़ा वज्हु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम। और दुनिया में रहण वारो हिकिड़ी मरणो आहे वफ़ात थियणी आहे। अल्लाह ताला फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह व कूनू मस्सादिक़ीन। सुभान अल्लाह अञा खुशी में कयो सुभान अल्लाह। केड़ा केड़ा इंशाअल्लाह ताला अल्लाह जो भव रखी हक़ वारनि जो साथ ॾींदा रहंदा। अल्लाह ताला फरमायो ओ ईमान वारो या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह। ओ ईमान वारो मर्दो ज़रूर अल्लाह जो भव रखदा जो खौफ रखदा जो डप रखदा जो वकूनू मस्सादिक़ीन। सच्चन जो साथ ॾींदा जो हक़ वारनि जो साथ ॾींदा जो। ॿी आयत फरमाई या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिह। केड़ा केड़ा अल्लाह जो भव रखो जेतिरो अल्लाह से जो हक़ आहे तव्हांजे मथां गुज़रण जो ओतिरो भव रखो। कहिड़ो नाले जा मोमिन न थियो कहिड़ो नाले जा मुस्लमान न बणिजो। फरमाए तो या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह
वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। ओ ईमान वालो, ओ ईमान वालो, मर्दो जरूर पर माफ़ो नजी करे मरो जेतो मां जो हक़ा तहां जे मथो नजर जो फरमाया वला तमूतुन्न। ओ ईमान वारो मुर्दार थी न मरजो, ओ ईमान वारो बेहया थी न मरजो, ओ ईमान वारो नाफरमान थी न मरजो, ओ ईमान वारो मुर्दार थी न मरजो इल्ला व अंतुम मुस्लिमून। ओ ईमान वारो जॾहिं तव्हां मरो त मुस्लमान थी मरो, जॾहिं मरो त ईमान सां मरो। मां अल्लाह तव्हां सां वाइदो थो कयां जन्नत में विहारे छॾींदोमांव। केरनि खे जन्नत खपे, जन्नत इश्क खपे, वो जो इरादो पैदा कयो त इंशाअल्लाह ताला आखिरी दम ताईं हक़ वारी जमात जमियत उलमा इस्लाम खे न छॾींदा। हिकिड़ी मरणो आहे, केरु बचे थो, कंहिंखे बचण जी ताक़त ई नाहे। महफ़िलुनि जा अमीर, कचारियुनि जा सीगार, वॾा वॾा मोतबर माण्हू, नवाब माण्हू, पीर साहब, मीर साहब, जिन जे ॾिसण जे लाइ, ज़ियारत करण जे लाइ माण्हू हैरान रहंदा हुआ जो अॼु मिटीअ जा महिमान। ओ ईमान वारनि, मेहरबानी करे पंहिंजे अल्लाह जो भउ पैदा कयो। फरमाए तो मां को विझदा वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। अञा ख़ुशीअ में चओ सुभान अल्लाह। फरमाए तो वले मन ख़ाफ़ मक़ाम रब्बी जन्नतान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। माखूदजो मुझो भव पैदा कयो मां अल्लाह से तव्हांखे लिखत में वाइदो थो कयां जन्नत में विहारे छॾींदुसि। अॼु जेके बि आया हो इरादो पैदा कयो त अल्लाह से जी नमाज़ बि भव में पढ़ंदा। कहिड़ा कहिड़ा अॼु पको इरादो था कयो त नमाज़ न पुसाईंदो इंशाअल्लाह ताला। अॼु सभु इरादो पैदा कयो त इंशाअल्लाह ताला पाण बि क़ुरान शरीफ़ पढ़ंदासीं पर औलाद खे बि क़ुरान शरीफ़ पढ़ाईंदासीं। अॼु सभु इरादो पैदा कयो त इंशाअल्लाह ताला 27 अक्टूबर जे तारीख़ ते इंशाअल्लाह ताला इंशाअल्लाह ताला जो समूरा कलमे शरीफ पढ़ण वारा ख़ुसूसन जेके जलसे में आया हो, इन मजलिस में वेठा हो, इन इज्तिमा में वेठा हो, अॼु समूरा इरादो पैदा कयो त नंढा वॾा असां इन इज्तिमा में, इन मार्च में, इन आज़ादीअ जे जो प्रोग्राम में शिरकत कंदासीं। कहिड़ा कहिड़ा इंशाअल्लाह ताला 27 अक्टूबर ते घर खे ॿाहिरि निकिरे ज़रूरु। वॾा मुजाहिद अलहमदुलिल्लाह, तव्हां वॾा होशियार हो। तव्हां यारूगारी जे इलाइक़े में, शापुर चाकर जे इलाइक़े में रहण वारो, तव्हां वॾा दाना हो जो भली तव्हां पंहिंजा हथ मथे न कया। वाह जो तव्हांजे दिलनि में जज़्बो आहे, वाह जो ईमान तव्हांजो टाइट आहे, वाह जो मांझी मर्द हो। अॼु समूरा चयो त इंशाअल्लाह ताला असां नंढा वॾा ओढ़ा नौजवान गरीब अमीर जेके भी आहियूं 27 तारीख़ ते घर में न रहंदासीं, मैदान ते बीठा हूंदा। नारे तकबीर, शान मोहम्मद मुस्तफा, शान रिसालत खत्म नबूवत, शान रिसालत खत्म नबूवत, कायदे मिल्लत इस्लामिया हज़रत मौलाना फजल रहमान
इंतजार लेकिन जो इंतजार भी दुखियो आहे असांजो बाबो साईं असांजो वालिद मोहतरम मौलाना अब्दुल रज़ाक मेको साहब सभु रहमतुल्लाह बाबा साईं फरमाईंदा बा जलसन में वॾो मौलवी तो भत्तो मियां आज साहब ॾाढो मुड़सा चवे तो अधु कलाक में हल वो तव्हांखे ख़बर हूंदी त मुख ते तव्हांजे पेट में छा आवाज़ हूंदा क़ुरान शरीफ में अल्लाह ताला फरमायो ओ ईमान वारो मां ई तव्हांजे पैदा करण वारो आहियां कहिड़ा पैदा करण वारो फरमायो मां ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून ओ इंसान तव्हांखे मां अल्लाह साईं पैदाई पंहिंजी इबादत लाइ कयो आहे नमाज़ वारी इबादत रुकन वारी इबादत दुआ वारी इबादत नज़र न्याज़ वारी इबादत खैरात वारी इबादत जिहाद वारी इबादत मां अल्लाह जी क़दाई कंदा रहो फरमाए तो या अय्युहन्नास उबुदू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून ओ इंसानो ए माण्हू कहिड़ा माण्हू वेठा हो पर भला तव्हां वेठा हो जेके टोपियुनि सां जेके ज़ाहिर नज़र था जो ये मलाक वेठा हो माण्हू वेठा हो जेके माण्हू पंहिंजा ॿई हथ मथे खणी ज़ाहिर न कयो अल्हम्दुलिल्लाह छड़ो माण्हू ओ माण्हू ओ इंसान अल्लाह ताला फरमाए थो इंसानो ओ आदम जी औलाद तव्हांजे पैदा करण वारो भी मां अल्लाह आहियां त तव्हांजी परवरिश करण वारो भी मां अल्लाह साईं आहियां तव्हांजे ठाहिण वारो तव्हांजे पैदा करण वारो त मां अल्लाह साईं आहियां पर तव्हांजा अब्बा तव्हांजा आहियां सभु कंहिंजे दर ते पली आहे तव्हां बि कंहिंजे दर ते पलो था असां बि कंहिंजे दर ते पलूं था इहे माण्हुनि जो मथो ख़राबु थिया त मौलवियुनि खे भॼाईंदासीं मौलवियुनि खे ड्राहींदासीं मौलवियुनि खे ख़तमु कंदासीं जो इंशा अल्लाह ताला क़यामत ताईं ॾाढी वारा पुठिते वारा रहंदा इहे गोल मोल गोगड़ू इंशा अल्लाह ताला ख़तमु थी वेंदा इहे यहूदनि जा चमचा नसारनि जा चमचा इसराइल जा चमचा इंशा अल्लाह ताला पाकिस्तान जे सरज़मीन ते वक़्तु अचण वारो आहे ॻोल्हिया न लॻंदा जो पाकिस्तान जे सरज़मीन ते नज़र ईंदा त हुक्मरान ॾाढे फिटकनि वारा नज़र ईंदा इंशा अल्लाह ताला जो इंशा अल्लाह ताला ये वक़्तु अल्लाह सही तरह असां ॾे आयो आहे समूरा हक़ वारी जमात जा हथ मज़बूत कयो कुरान शरीफ में अल्लाह ताला फरमायो ओ मुंहिंजा नबी ओ मुंहिंजा मिठा मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या अय्युहन नबी जाहिदुल कुफ़ार वल मुनाफिकीन मुंहिंजा नबी जिहाद कयल मुनाफिक़नि सां मुंहिंजा नबी जिहाद कयल काफ़िरनि सां असां लछनि जो जिहाद वेड़ जो न कंदासीं ईमान वारो असां बारूदनि जो जिहाद करण लाइ मैदान ते नथा लहूं असां पंहिंजो आवाज़ हक़ जो ॿुधाइण जे लाइ मैदान ते लहूं था ऐं हुक्मरान खे ॿुधायूं था त असांजे पाकिस्तान जी सरज़मीन जो मक़सदु ठहण जो इहो हो पाकिस्तान का मतलब क्या आपसे ना ॻाल्हाए वञा अदा पाकिस्तान का मतलब क्या ला इलाहा इल्लल्लाह ला
हाणे भी आहे अदा हाणे भी पाकिस्तान जो मतलब आहे हाणे असां खे मरदूदनि खे ॿुधाइण था वञूं गद्दारनि खे ॿुधाइण था वञूं पाकिस्तान जे दुश्मन खे ॿुधाइण था वञूं तव्हां दुश्मनीअ में पूरा हो असुल जे करे पाकिस्तान जा ख़ैरख़्वाह सजण आहिनि त इहे ॾाढनि वारा इहे पदकनि वारा इहे जमियत उलमा इस्लाम वारा ई सजण आहिनि अॼु असां उन्हनि खे ॿुधाइण था वञूं त इस्लाम जा तव्हां नारा था हणो रियासत मदीना असांजे मुर्शिद असांजे मुरब्बी असांजे रहबर हज़रत सैयद अब्दुल क़य्यूम हाले शरीफ वारनि दामत बरक़ातुहुल आलिया तव्हांखे ॿुधायो रियासत मदीना चवण वारा एॾो गंद करे चुका आहिनि एॾी बेहयाई वधाए चुका आहिनि एॾी बुशराई वधाए विया आहिनि इंशाअल्लाह ताला इन गंद खे साफ़ करण जे लाइ जो 31 तारीख़ ते अक्टूबर जे महीने में हिन अक्टूबर जो महीनो करिया अदा अक्टूबर जो महीनो करिया अल्हम्दुलिल्लाह तव्हांखे हलण जो इरादो आहे जो महीनो यादि कयो वेठा हो 31 तारीख़ ते इस्लामाबाद जी काला 27 को निकिरणो शुरू कबो 31 तारीख़ ते इस्लामाबाद में पुॼबो इंशाअल्लाह ताला ये गंदगी जा सब नमूना साफ़ करे पाकिस्तान के इस्लामाबाद के साफ़ करो कुरान शरीफ में अल्लाह ताला फरमायो मुझे आसरे ते निकिरण वारो मुझे एक ते निकिरण वारो मुझे आसरे निकरण वारो फरमाए वा कसम बिल्लाह हो मौलाकुम फनिअमल मौला व निअमन नसीर ओ मुझे आसरे ते निकरण वारो माई तव्हांजो मौला तव्हां सां गॾु आहियां जो माई अल्लाह ने फरमाए तो मौला तव्हांजो तव्हां सां गॾु आहियां वाह जो मददगार आहियां ओ मुंहिंजा प्यारा नबी बदर जे मैदान में छा थो चवे मुंहिंजा अल्लाह सही मां तुंहिंजो नबी तुंहिंजो आख़िरी मुछो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे अर्ज़ थो करियां त बदर जे मैदान में मुंहिंजा गुलाम मुंहिंजा आशिक़ मुझे परवाना बिछा है मां नजर तो क्या तो 313 मानू नजर था जन मुखालिफ दर्जा मानू 1100 नजर था जन सब पहलवान सब खादल पीदल सब हथियार बंद हे मुझे विचारा मुखिया हे मुझे बगैर हथियार के मैदान में आया है ओ मुझे अल्लाह से मदद फरमा 1000 मलाकनि जो मोकिलिया थो वरी 3000 मलाकनि जी जमात भी मोकिलिया थो पर बिखमसत आलाफ मिनल मलाइकत मुसव्विमीन ओ मुंहिंजा नबी मां 5000 मलाक भी मोकिलिया थो निशान सां मोकिलिया दाढ़नि सां पटकनि सां अल्लाह सॼी ज़ात जो कसम आहे जेके भी बदर जे मैदान में मलाइक आया हा सब दाढ़नि ऐं पटकनि सां लथा ऐं ॿी तव्हांखे ॻाल्हि इहा ॿुधायां त जेके बदर जे मैदान में मलाइकनि जे मथनि जे मथां पटका ॿधल हा दिस्तारूं ॿधल हुयूं उहे अहिड़े कलर जा हा जहिड़ो मौलाना फज़ल रहमान साहब जे मथां पटको ॿधल आहे इंशाअल्लाह ताला या फतह थियण वारी आहे ऐं इंशाअल्लाह ताला अल्लाह से हक़ जो बोल बाला कबो ऐं इंशाअल्लाह ताला मौलवन जा वेरी आलमन जा दुश्मन नेस्तो नाबूद थी वेंदा ये हक़ जो आवाज़ ये कुरान शरीफ जो नूर जो क़यामत ताईं रहंदो अदा जॾहिं हे रहंदो त हिन जे पढ़ण वारा बि रहंदा जो इंशाअल्लाह ताला हे रहंदो त हिन जे ॿुधण वारा बि रहंदा इंशाअल्लाह ताला हे रहंदो त हिन जे पढ़ण वारा बि रहंदा हिन जे पढ़ण वारा बि रहंदा कुरान शरीफ में अल्लाह ताला फरमाए इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र
वॾे आवाज़ सां जो सुभान अल्लाह फरमाए इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून ओ मुंहिंजा प्यारा नबी गलती न कर हिन जे नाज़िल करण वारो भी मां अल्लाह सां आहियां हिन जो मुहाफ़िज़ भी मां अल्लाह सां आहियां बस तासा दुआ करो अल्लाह से साथ भी शहादत जो मतलब नसीब गिरा गिरा शहीद अल्लाह तैयार है इंशाअल्लाह मरणो आहे ईमान वालो और अल्लाह करे साके बिस्तरे जे मौत को अल्लाह से बचाए बीमारी जे मौत को अल्लाह से बचाए अल्लाह से बेर मौत को साके बचाए शहादत वालो मतलब नसीब फरमाए ये धक लगदो वजे रब रहमान जी ज़ियारत की अब्दुल्लाह तब्बे रज़ी अल्लाह ताला जेको हज़रत जाबिर साईं जो बाबू हो वालिद साहब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया तो जाबिर हेॾिया जाबिर तुझे बाबू साईं काॾे हो फरमाया तो से अल्लाह से राह में शहीद थी पाण फरमाया अल्लाह से हाणे जिब्राइल अमीन मोकिलियो आहे मूंखे ॻाल्हि थो ॿुधाए त तुंहिंजे बाबे खे अल्लाह से फरमाए तो या अब्दुल्लाह मा तुरीद या अब्दुल्लाह मा तुरीद ओ मुझे बाहरा अब्दुल्लाह शाख भाई ये बिस्त तुझे ला ये बिस्त युने में तुझे ला ये की वणई खाओ ये की वणई किए अन्या भी जे कने का जरूरत थी तो बुधा तो तुझे बाबे फरमाया जवाब दुआ ओ मुझे अल्लाह सही मुझे इहा दिल चाहे तो बीहर मागे किरो करे मोचा तो वली तुझे ला हमें शहीद किया ऐसा जो फरमायो तो इमाम अल-अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दिल थी चाहे मुझो भी अंदर जो जेको साहबा अंदर जी मिशना इहा थी चाहे त मां अल्लाह जो रसूल ॾिठो हिकु जेको अल्लाह जी राह में शहीद थिया वरी मूंखे अल्लाह से हयाती ॾे वरी मां ॿीहर शहीद थिया वरी मूंखे अल्लाह से हयाती ॾे वरी मां टीहर शहीद थिया पाण फरमायो जेको शहादत में मज़ो आहे अहिड़ो कंहिं बि शइ में मज़ो ई न आहे अल्लाह से सभिनी खे शहादत वारो मक़सद नसीब फरमाए हे रब करीम असांखे मुजाहिद थी मैदान ते बीहण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए हे अल्लाह से असांजे हक़ वारनि जी हिफ़ाज़त फरमाए असांजे क़ाइद मिलत इस्लामिया हज़रत मौलाना फज़ल रहमान साहब जी रब करीम हिफ़ाज़त फरमाए हे अल्लाह सही असांजे जुमला उलमा इकराम जी हिफ़ाज़त फरमाए ऐं ग़ैबी मदद नुसरत फरमाए हे अल्लाह से असांजे मदरसनि जी हिफ़ाज़त फरमाए असांजे मस्जिद शरीफ जी हिफ़ाज़त फरमाए हे रब करीम असां सभिनी खे पाण में इत्तेहाद इत्तिफ़ाक़ यकजहती वारो माहौल मोहब्बत प्यार वारो माहौल नसीब फरमाए नज़र बद सां असांखे बचा हे अल्लाह से असां सभिनी खे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह वारो नज़रियो नसीब फरमाए कुरान शरीफ जो आइन असांखे नसीब फरमाए असांखे कादियानी सां मुक़ाबिले करण जी हिम्मत ऐं जुरत नसीब फरमाए अॼु कहिड़ा कहिड़ा ऐलान था कयो त मौलाना फज़ल रहमान साहब जेकॾहिं हुकुम कयो त कादियान सां मुक़ाबिलो करणो आहे कहिड़ा कहिड़ा मुजाहिद मैदान ते हलिया ईंदो नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा कादियानी कुत्तन ते कादियानी मलाउनन ते शान मोहम्मद इस्लामिया हज़रत मौलाना फज़ल रहमान नारे तकबीर मुझे असांजो असांखे पंहिंजो प्यारो नबी इमाम अल-अंबिया खातिमुन नबीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे जो माल खां बि वधीक प्यारो आहे बचन ॿारनि खां बि वधीक प्यारो आहे जो अबे मां खां बि वधीक प्यारो आहे पर वॾे आवाज़ सां चयो त असांखे पंहिंजनि जाननि खां बि वधीक प्यारो इंशाअल्लाह ताला वक़्तु ईंदो ये थल जे इलाइक़े जा मर्कज़ जेके ठहिया आहिनि कादियाननि जा ये इस्लामाबाद ऐं लाहौर जे इलाइक़े में जेके मर्कज़ ठहनि था इन्हनि खे मदरसो करे इन्हनि खे मस्जिद शरीफ जो तक़दुस ॾेई कादियाननि खे पियो पेरनि जा पटाईंदासीं जो केतिरनि खे इते ई जीअरो तुफ़ल कंदासीं केतिरनि खे भॼाईंदासीं इंशाअल्लाह ताला अल्लाह से असांजो हामी नासिर आहे अल्लाह से असांजो मददगार आहे अल्लाह से असांजो साथी आहे
कुरान शरीफ में अल्लाह ताला फरमायो वहुव माकुम ऐनमा कुंतुम जाते भी तहां आयो मां अल्लाह तहां जो तहां सां गॾु ई गॾु आहियां फरमाए तो काल रब्बुकुम उदूनी अस्तजिब लकुम जहे टेम ते मांखे सॾु कंदा वेंदो मां जी जी कंदो वेंदो मां फरमाए तो इज़ा सअलक इबादी अन्नी फइन्नी करीब ओ मुंहिंजा प्यारा नबी मुंहिंजे बारे में माण्हू तो ख़ुदकुशा था करनि मुंहिंजा पांढड़ा अल्लाह असांजो काथे आहे रब असांजो काथे आहे उन्हनि खे जवाब ॾे मां उन्हनि जे वेझो ई वेझो आहियां करीब करीब आहियां ऐं पुछा था करनि त केतिरो वेझो आहे फरमाए नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद वॾे आवाज़ सां जो सुभान अल्लाह नहनु अक़रबु इलैहि लफ़्ज़ त पढ़ो वॾे आवाज़ सां पढ़ो नहनु अक़रबु इलैहि आस्ते था पढ़ो आस्ते वॾे आवाज़ सां पढ़ो नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद अल्लाह ने फरमाया मुंहिंजा नबी उन्हनि खे ॿुधाए त मां तव्हांजे साह जे रंगुल खां बि वधीक वेझो आहियां अल्लाह से सादा गदा इंशाअल्लाह ताला जेकॾहिं शहीद थिया त असांजी फतह आहे गाज़ी थिया त तॾहिं बि असांजी फतह आहे असां फतह जो रस्तो वठूं था अचूं असांजो रब असां सां गॾु आहे फरमाए तो नस्रुम मिनल्लाह फतहुन करीब फरमाए तो ला जा नस्रुल्लाहि वल फतह ورأيت الناس يدخلون في دين الله أفواجا يا الله سيد असां सभिनि खे पाण में इत्तेहाद इत्तेफ़ाक़ यकजहतियार माहौल नसीब फरमा ए अल्लाह से असांजी हक़ वारी जमात जी महिनत ऐं काश क़बूल फरमा अल्लाह से असां सभिनि खे हक़ वारी जमात सां वाबस्तगी ऐं तालुक़ ऐं सोबत ऐं मोहब्बत नसीब फरमा हमूरा टे दफ़ा पढ़ो अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबि व अतूबु इलैहि अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबि व अतूबु इलैहि सब पढ़ो अस्तग़फिरुल्लाह रब्बी पढ़ो ई नथा ॿियो त गुनाह न कया अथव जेकॾहिं गुनाहगार आहियो ऐं गुनाह थी विया आहिनि असांजा गुनाह असांखे नज़र पंहिंजा अचनि था था तव्हांजा गुनाह तव्हांखे नज़र ईंदा हूंदा सभु गुनाहगार हो असांजा हथ पेर अखियूं कन ज़बान गुनाह सां भरियल आहे वॾे आवाज़ सां पढ़ो अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबि व अतूबु इलैहि सब वॾे आवाज़ सां पढ़ो सुब्हानल्लाह व बिहम्दिही हाथ था पढ़ो वॾे आवाज़ सां पढ़ो ये तव्हांजा दीन जा दुश्मन तव्हांजो आवाज़ ॿुधी उन्हनि जा मुट ई निकिरी वेंदा वॾे आवाज़ सां पढ़ो सुब्हानल्लाह व बिहम्दिही सुब्हानल्लाहिल अज़ीम व बिहम्दिही अस्तग़फिरुल्लाह सब वॾे आवाज़ सां पढ़ो सुब्हानल्लाह व बिहम्दिही सुब्हानल्लाहिल अज़ीम व बिहम्दिही अस्तग़फिरुल्लाह सब वॾे आवाज़ सां पढ़ो सुब्हानल्लाह व बिहम्दिही सुब्हानल्लाहिल अज़ीम व बिहम्दिही अस्तग़फिरुल्लाह सब वॾे आवाज़ सां पढ़ो ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन समूरा टे दफ़ा सूरत इखलास कुल हुवल्लाहु अहद दिल जे गहराईअ सां पढ़ो ख़ुसूसन जंहिंजे ईसा अलैहिस्सलाम जे लाइ ये तकलीफ़ जे लाइ ऐं जंहिंजो बि अॻो जंहिंजी अम्मा जंहिंजा मिट माइट रिश्तेदार ऐं आलम इस्लाम जा मुस्लिमीन मुस्लिमात मोमिनीन मोमिनात
अल्लाह से ने जितने भी आया है सब अल्लाह दुआ करो ये सब ने मथा अल्लाह से रहमत की बरसात बरसाए। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मुहम्मद व बारिक व सल्लि अलैहि। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार वाफ़ अन्ना वग़फ़िर लना वरहमना अंत मौलाना फंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन। ए अल्लाह से साजे के आया हूँ असा सभिनि जो अचणु क़बूल फरमा। ए अल्लाह से साजा सगीरा कबीरा नंढा वॾा गुनाह माफ़ फरमा। ए अल्लाह साईं ए रब करीम असांखे आइंदा जे लाइ गुनाहनि खां बचण जी तौफ़ीक़ अता फरमा। ए अल्लाह से असां सभिनि जूं जाइज़ तमन्नाऊं पूरियूं फरमा मुश्किलात तुमनि खे आसान फरमा। ए अल्लाह से जेके असांजे मथां मुसीबतूं पंहिंजे फज़ल ऐं करम सां पंहिंजे अस्माए हुस्ना जे सदक़ो रफ़े दफ़े फरमा। ए अल्लाह से असां सभिनि जा कर्ज़ ऐं मर्ज़ दूर फरमा। असांजे रिज़्क़ रोज़ी में बरकत अता फरमा। असांजे रिज़्क़ रोज़ी में कुशादगी फरमा। ए अल्लाह साईं ग़ैबी तरह सां असांजे ज़रूरतुनि खे पूरो फरमा। ॿिन्ही जहान जो असांखे भलायूं नसीब फरमा। ए रब करीम ॿिन्ही जहान जे बुराइनि ऐं तकलीफ़ुनि खां असांखे पनाह हिफ़ाज़त बख़्शण फरमा। ए अल्लाह से असांजो ख़ात्मो बिल ख़ैर फरमा। ए अल्लाह से असांजो ख़ात्मो बिल ख़ैर फरमा। ए रब करीम ए अल्लाह साईं जेका हयाती नसीब फरमाए ईमान कामिल सां रहाइजाए अमलन सालिह सां रहाइजाए ऐं हक़ वारी जमात जमियत उलमा इस्लाम उलमा देवबंद इन सालिहीन जी जमात में रहाइजाए। ए अल्लाह से जॾहिं घुराए ईमान कामिल सां अमलन सालिह सां शहादत वारे मर्तबे सां ऐं इन हक़ वारी जमात मां पाण घुराइजाए। इन हक़ वारी जमात में बीहण नसीब फरमाए शामिल फरमाइजाए। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मुहम्मद व बारिक व सल्लि अलैहि। दुरूद शरीफ पढ़ो तो दुआ कबूल थी। वॾे आवाज़ सां पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मुहम्मद व बारिक व सल्लि अलैहि। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मुहम्मद व बारिक व सल्लि अलैहि। सुब्हान रब्बिक रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऊपर तरफ बात कराए बाबा जी जल्दी कर आजान दे जल्दी अजर आजान दे जल्दी कर साईं अची वरी कम खराब थी। हिन लाउड खां परे साथी आराम सां हिकिड़े कनात खे खोलियो वुज़ू जे लाइ इरे